नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डिगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त PTLF जे मरकज़ी ऑफिस सेक्रेटरी मंज़ूर अली चांडियो प्रेस क्लब डिगड़ी में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त तालके में बायोमेट्रिक निज़ाम अचण खां पोइ सिंध जी तालीम सख़्त मुतासिर थी आहे। ॿाराड़ी में वॾे अंग में स्कूल बंदि हुअण जो सबबु बायोमेट्रिक निज़ाम है, छो त कंहिं बि तालीमी स्कूल में उस्ताद रिटायर या फ़ौत थी वञे थो त उते लॻभॻि 6 महीने ताईं को उस्ताद मुक़ररु नथो कयो वञे। मक़ामी ॻोठाण जॾहिं तालीम खाते जे ज़िले ऑफिसरनि सां राब्तो कनि था त खेनि उस्ताद जी मुक़ररी लाइ सेक्रेटरी तालीम सां राब्तो करण जो चयो वञे थो। ॿाराड़ी जे माण्हुनि वटि एतिरा वसाइल न हुअण करे सेक्रेटरी ताईं नथा पहुची सघनि ऐं नतीजे में स्कूल 6 खां 12 महीने ताईं स्कूल बंदि रहे थो। मीरपुर खां ज़िले जे तालके सिंधड़ी, हुसैन बख्श, मरी, झुडो तालकनि में 30 खां 35% स्कूल बंदि पियल आहे। अहिड़ी रीत STR पॉलिसी पिणु मुकमल नाकाम थी चुकी है। केतिरा स्कूल बंदि थी चुका आहिनि। वधीक चयो आहे त बायोमेट्रिक निज़ाम खे ज़िले सतह ते आंदो वञे, जीअं सिंध जा बंदि पियल स्कूल खुली सघनि ऐं मिसकीननि मज़दूरनि पोरियतनि जा ॿार सुठी तालीम पिराए सघनि। बायोमेट्रिक जी असां मुखालफ़त नथा कयूं, बायोमेट्रिक पंहिंजी जॻह ते वञे कमु करे, पर उन बायोमेट्रिक खे जेकर तव्हां ज़िले सतह ते वठी ईंदो त बहितर थींदो। ऐं जेके बंदि पियल स्कूल आहिनि, जीअं जंहिंखे अॻे चवंदा हुआ सुपरवाइज़र विज़िट कंदो, सुपरवाइज़र विज़िट करे निकिरंदो त जिते जंहिं टीचर जी ज़रूरत हूंदी त फौरी तौर ते उन टीचर खे उते हायर कंदो ऐं उहो स्कूल खुली वेंदो। पर बदक़िस्मती सां हींअर जी जेका सूरत हाल आहे, हींअर असांखे काफ़ी अहिड़ा स्कूल आहिनि जेके 6 महीने ताईं बंदि आहिनि। वजह इहा आहे त उते उस्ताद न आहे। ऐं जॾहिं हुन खां पुछो थो वञे त बाबा हीउ स्कूल बंदि आहे, जॾहिं हिते ॿार तमामु घणा आहिनि, वजह छा आहे? वजह इहा आहे त बायोमेट्रिक आहे, असांजो अख़्तियार ई न आहे। जॾहिं बायोमेट्रिक चेंज थींदी ऐं बायोमेट्रिक उतां परमिशन ॾींदो, ऑर्डर कढंदो, उन खां पोइ हीउ स्कूल हलंदो। तव्हां अंदाज़ो करियो, जेकॾहिं साल में 6 महीना स्कूल ॿाहिरि जो बंदि थो थिए, उहो ॿारनि खे उस्ताद नथो मिले, ॻोठाणा धाऊं करे थकिजी था पवनि, त असां सम्झूं था त इन बायोमेट्रिक खां त बग़ैर बायोमेट्रिक जी जेका तइलीम हुई तमामु बहितर हुई। ऐं असां सेक्रेटरी तइलीम खे ऐं मिनिस्टर तइलीम खे ऐं सिंध जे वज़ीर आला खे बि गुज़ारिश कंदासीं त साईं तव्हां इन शइ ते नज़रसानी कयो ऐं फिल फोर जेको सो तव्हां बायोमेट्रिक सिस्टम खे लॉन्च कयो ज़िले लेवल ते, जीअं हिकु आम माण्हू जी पहुच में बची सघे ऐं आम माण्हू पंहिंजा मसइला। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।